अज मां पंहिंजो मास्टर आंजन सिंधु भवन में पंहिंजो एक्सपीरियंस शेयर करे रही आहियां। मास्टर आंजन फैमिली ऐं मुंहिंजी फैमिली असां ॾाढा सुठा फैमिली फ्रेंड्स आहियूं। सो बीइंग फैमिली फ्रेंड्स, मास्टर आंजन सिंधु भवन जॾहिं ठहियो हुयो असां हुते वियासीं ऐं असांखे हुते ॾाढो मज़ो आयो हुयो। मास्टर आंजन सिंधु भवन ठहण खां जल्द पोइ हुते सिंधी प्रोग्राम्स भी थियण लॻा, हुते योगा क्लासेस भी शुरू थी विया ऐं ॿियूं कॉम्पिटिशन्स भी रखियूं वयूं हुयूं। हुन जी जेका पहिरीं कॉम्पिटिशन हुई उहा कुकिंग कॉम्पिटिशन हुई, जंहिंमें मां भी पार्टिसिपेट कयो हुयो ऐं मां कपकेक्स ठाहिया हुया। मूंखे फर्स्ट प्राइज़ पिणु मिलियो हुयो। जजिस भी ॾाढा सुठा हुया। पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो ऐं जॾहिं भी जेकी भी कॉम्पिटिशन्स हूंदी हुई मां पार्टिसिपेट कंदी हुयसि। जीअं स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन या ॿी कहिड़ी भी कॉम्पिटिशन हूंदी हुई मां पार्टिसिपेट कंदी रहंदी हुयसि। जॾहिं भी मास्टर आंजन सिंधु भवन में समर कैंप्स लॻंदा हुया मां उहे समर कैंप्स ज़रूर अटेंड कंदी हुयसि। हुन समर कैंप्स खां थ्रू मां जाम कुछ सिखियो आहे। जीअं त प्रोजेक्टर्स जे ज़रिए झूलेलाल साईं जे बारे में ऐं बहिराणे जे बारे में, बहिराणो कीअं अटे सां ठाहिबो आहे उहो सेखारियो वियो असांखे। चेटीचंड जे बारे में सेखारियो वियो, चेटीचंड छो मल्हाईंदा आहियूं हुन जे बारे में सेखारियो वियो ऐं सिंधी ॾिण वारनि जे बारे में सेखारियो वियो असांखे। ॿियो पेंटिंग, पॉट पेंटिंग, फैब्रिक पेंटिंग, बेस्ट आउट ऑफ वेस्ट ऐं हुक कड़ा टाकणु सेखारियो वियो असांखे। सिंधी लिखणु पढ़णु भी सेखारियो वियो असांखे हुते। ऐं पर्सनैलिटी डेवलपमेंट ते लेक्चर्स भी हूंदा हुया, जीअं आर्ट ऑफ लिविंग जा लेक्चर्स ऐं पॉजिटिविटी ते लेक्चर्स थींदा हुया। ॿियो मूंखे उहो बिल्कुलु न विसरंदो आहे जॾहिं असांजे उल्हासनगर जा बेस्ट डॉक्टर्स समर कैंप्स में अची करे असांखे पर्सनल हाइजीन ऐं दंदनि जी केयर कीअं कजे उहो सेखारियो वियो असांखे हुते समर कैंप्स में। मास्टर आंजन सिंधु भवन में मूंखे घणा ई सिंधी म्यूज़िक थर्ड संडे ते सिंधी म्यूज़िकल धमाकनि ते मूंखे सोलो डांस परफॉर्मेंस ऐं ग्रुप डांस परफॉर्मेंस करण जो मौक़ो भी मिलियो आहे ऐं मां घणा ई दफ़ा पंहिंजी मम्मी सां भी ग्रुप डांस परफॉर्मेंसिस कई आहे। मास्टर आंजन सिंधु भवन में सिंधी मेला भी लॻंदा आहिनि, जिते हर साल कुछ नई थीम्स हूंदी आहे ऐं असांखे उन मेले में पंहिंजे पेरेंट्स या ग्रैंड पेरेंट्स सां कुछ परफॉर्मेंस करण जो मौक़ो भी मिलंदो आहे। त मां पंहिंजी दादी सां हिकु दफ़ो हिकु स्किट परफॉर्मेंस ॾिनी हुई। पोइ हुननि मेले में फूड फेस्टिवल्स भी थींदा आहिनि ऐं हुन फूड फेस्टिवल्स में हर साल कुछ थीम्स भी हूंदी आहे ऐं हिकु साल नो गैस कुकिंग थीम भी हुई। ऐं हिननि फूड फेस्टिवल्स में असां निज सिंधी रोटी ठाहींदा आहियूं ऐं असां फ्रेंड्स पाण में मिली करे चिट्स जे ज़रिए ग्रुप्स ठाहींदा आहियूं ऐं पेरेंट्स जी मदद सां उहे सिंधी खाधा ठाहींदा आहियूं। ऐं मूंखे यादि आहे मां हिकु दफ़ो दाल सैंडविच ठाही हुई ऐं नो गैस कुकिंग थीम में मां मिठो ऐं तिखो मोनाकोस ठाहिया हुया। त मां पंहिंजो मास्टर आंजन सिंधु भवन में पंहिंजो टैलेंट ॾेखारियो आहे ऐं मूंखे ॾाढो वणंदो आहे मास्टर आंजन सिंधु भवन, छो जो हुते मां ॾाढियूं ट्रॉफीज़ भी जीतियूं आहिनि, कैश प्राइज़िस भी जीतियूं आहिनि ऐं सभिनीनि खे मुंहिंजो परफॉर्मेंस वणंदा भी आहिनि ऐं मां ॾाढी ख़ुशनसीब आहियां जो मां मास्टर आंजन सिंधु भवन सां जुड़ियल आहियां ऐं हमेशह जुड़ियल रहां।